नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त करंसी स्मगलिंग केस में ज़मानत ते आज़ादी माणींदड़ पाकिस्तान जी मॉडल ऐं गुलकारा आयान अली शोबे में वापस जो ऐलान करे छॾियो आहे। माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्वीट ते मॉडल आयान अली लिखियो आहे त पुराणी लैम्बोर्गिनी में वेही पंहिंजा 7 नवां गीत ॿुधण ऐं घुमण जो वक़्तु शुरू थियण वारो आहे। आयान अली वधीक लिखियो त मूंखे यकीन आहे त हीअ गीत मदाहनि खे तमामु घणो पसंदि ईंदा। मॉडल ऐं गुलकारा आयान अली ॿुधायो त समूरा नवां गीत 1 या 2 हफ़्तनि में रिलीज़ कया वेंदा। वाज़ेह रहे त मॉडल आयान अली 14 मार्च 2015 ते इस्लामाबाद मां दुबई वेंदे बेनज़ीर भुट्टो एयरपोर्ट ते गिरफ़्तार कयो वियो। उन वटि $5 लख हथाया हुआ, जंहिंखां पोइ मॉडल जे ख़िलाफ़ करंसी स्मगलिंग जो केस दाख़िल कयो, जंहिं ते खेसि जेल में विझियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।